ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 6/2025। अॼु मिठा मिठा बाप चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था, जेतिरो समय मिले एकांत में वञी करे यादि जी यात्रा करो। जॾहिं तव्हां मंज़िल ते पहुची वेंदव तॾहिं इहा यात्रा पूरी थी वेंदी। प्रश्न: संगम ते बाप पंहिंजे ॿारनि में कहिड़ो अहिड़ो गुण भरे ॾींदो आहे जो अधु कलाक ताईं हलंदो रहंदो आहे? संगम ते बाप पंहिंजे ॿारनि में कहिड़ो अहिड़ो गुण भरे छॾींदो आहे जो अधु कलाक ताईं हलंदो रहंदो आहे? उत्तर आहे, जीअं बाप चईंदा आहिनि, जीअं मां अति स्वीट आहियां, ईअं ॿारनि खे बि स्वीट ठाहे ॾींदो आहे। देवताऊं ॾाढा स्वीट आहिनि न, तव्हां ॿार हाणे स्वीट ठहिण जो पुरुषार्थ था करो। जो ॾाॾनि जो कल्याण कंदा आहिनि न, जंहिंमें कोई शैतानी ख़्यालात न आहिनि, उहे ई स्वीट आहिनि। जो ॾाॾनि जो कल्याण कंदा आहिनि, जंहिंमें कोई शैतानी ख़्यालात न आहिनि, जंहिंमें शैतानी ख़्यालात हूंदा आहिनि, कंहिंखे परेशान करण जो, कंहिंखे डिस्टर्ब करण जो, कंहिंखे चिड़ाइण जो, त इहे शैतानी ख़्यालात न हुजणा खपनि। असांजे मन में हुजे भई सभिनि जो ई कल्याण थिए, उहो ई ऊच पद प्राप्त, उन्हनि खे ई ऊच पद प्राप्त थींदो आहे, उन्हनि जी ई पूजा थींदी आहे, ओम शांति। बाप वेई सम्झाईंदा आहिनि, हिन शरीर जो मालिक आहे आत्मा। इहे पहिरियों सम्झाइणो खपे, छो जे हाणे ॿारनि खे ज्ञान मिलियो आहे। पहिरियों त सम्झाइणो आहे, असां सभु आत्मा ई आहियूं। शरीर सां आत्मा कमु वठंदी आहे, पाठ वॼाईंदी आहे। इहे ख़्यालात ॿियो कोई मनुष्य खे ईंदा न आहिनि, छो कि देह अभिमान आहे न। हिते हिन ख़्यालात में वेबो आहे कि मां आत्मा आहियां, इहो मुंहिंजो शरीर आहे, मां आत्मा आहियां, परमपिता परमात्मा जी संतान आहियां। ये याद ही घड़ी घड़ी बुलाए वेंदी आहे। ये पहिरियों पूरी यादि करणी खपे। यात्रा ते जॾहिं वेंदा आहियूं त चईंदा आहियूं, हलंदा रहो। तव्हांखे बि यादि जी यात्रा ते हलंदो रहणो खपे, यानी यात्रा करणो। यात्रा न कबो, गोया यात्रा ते न हलंदा। देह अभिमान ईंदो आहे न, देह अभिमान सां कुझु न कुझु विक्रम थी वेंदा आहिनि। ईअं बि न, मनुष्य सदैव विक्रम कंदा आहिनि, मतिलबु ईअं बि न कि देह अभिमान आहिनि त विक्रम ई कंदा रहंदा आहिनि। पोइ बि कोई कमाई त बंदि थी वेंदी आहे न, मतिलबु देह अभिमान में भले विक्रम न करनि, लेकिन कमाई न थींदी आहे, पोइ बि कमाई त बंदि थी वेंदी आहे न। हिन करे जेतिरो थी सघे यादि जी यात्रा में ढिलो न थिए। एकांत में वेही पाण सां गॾु वीचार सागर मंथन करे पॉइंट्स कढणी खपे, है ना। एकांत में थी वीचार सागर मंथन करे अलॻि अलॻि पॉइंट्स कढो। बाबा चवनि था, केतिरो समय बाबा जी यादि में रहंदा आहियूं। मिठी चीज़ जी यादि रहंदी आहे न। अवश्य बाबा जो सभिनि खां ज़्यादा मिठो आहे, त अहिड़ी मिठी चीज़ जी यादि रहणी खपे। ॿारनि खे सम्झायो आहे, हिन समय सभी मनुष्य मात्र हिकु ॿ खे नुक़सान ई पहुचाईंदा आहिनि। सिर्फ़ु टीचर जी महिमा बाबा कंदा आहिनि, उन्हनि में बि कोई टीचर ॾाढा ख़राबु हूंदा आहिनि। न त टीचर माना टीच करण वारा, मैनर्स सेखारण वारा, जो रिलीजियस माइंडेड सुठे सुभाउ जा हूंदा आहिनि, उन्हनि जी चलन बि सुठी हूंदी आहे। बाप अगरि शराब आदि पींदा त ॿारनि खे बि उहो संग लॻी वेंदो आहे। हिनखे चइबो आहे ख़राबु संग, छो जी इहो आहे ई राम राज्य हुयो ज़रूरु, परंतु उहो कीअं हुयो, कीअं स्थापना थियो, इहे वंडरफुल मिठी ॻाल्हियूं तव्हां ॿार ई ॼाणंदा आहिनि।
है न। राम राज्य हुयो ज़रूरु, परंतु कीअं हुयो, कीअं स्थापना थी, ये वंडरफुल मिठी ॻाल्हियूं तव्हां ॿार ई ॼाणंदा आहिनि। स्वीट स्वीटर स्वीटेस्ट चइबो आहे न। बाप जी यादि में रही करे ई तव्हां पवित्र ठही ऐं ॿियनि खे बि पवित्र ठाहींदा आहियो। बाबा जी यादि में रही करे तव्हां पवित्र ठहींदा आहियो ऐं ॿियनि खे बि पवित्र ठाहींदा आहियो। बाप नई सृष्टि में न ईंदा आहिनि। सृष्टि में मनुष्य जानवर खेती बाड़ी आदि सभु हूंदो आहे। मनुष्य जे लाइ सभु कुझु खपे। शास्त्रनि में प्रलय जो वृत्तांत बि रॉन्ग आहे। प्रलय थींदी ई न आहे। इहा सृष्टि जो चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। ॿारनि खे आदि खां अंत ताईं इहे ख़्याल में रखिणो आहे कि चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। मनुष्य खे त अनेक प्रकार जा चित्र यादि ईंदा आहिनि, मेले मलाखाणे यादि ईंदा आहिनि। उहे सभु आहिनि हद जी, तव्हांजी आहे बेहद जी यादि, बेहद जी ख़ुशी, बेहद जो धन। बेहद जो बाप आहे न, हद जे बाप सां सभु हद जो मिलंदो आहे। बेहद जे बाप सां बेहद जो सुख मिलंदो आहे। सुख थींदो ई आहे धन सां। धन त हुते अपार हूंदो आहे। सभु कुझु सतो प्रधान आहे न हुते। तव्हांजी बुद्धि में आहे असां सतो प्रधान हुयासीं, पोइ वरी ठहिणो आहे। हाणे बि तव्हां हाणे ॼाणंदा आहियो, तव्हां में बि नंबर आहे स्वीट स्वीटर स्वीटेस्ट आहे न। बाबा सां बि स्वीट थियणो, उहो ई उच्च पद पाईंदा। स्वीटेस्ट उहा जो ॾाॾनि जो कल्याण कंदा। बाबा बि स्वीटेस्ट आहिनि, तॾहिं त सभु उन्हनि खे यादि कंदा आहिनि। कोई शहद या चीनी खे स्वीटेस्ट न चइबो आहे। इहा मनुष्य जी चलन ते चइबो आहे। चवंदा आहिनि न स्वीट चिल्ड्रन मतिलबु मिठो ॿार। सत्य में कोई बि शैतानी ॻाल्हि न हूंदी आहे। एतिरो ऊच पद जो पाईंदा आहिनि, ज़रूरु हिते पुरुषार्थ कयो हूंदो न। एतिरो ऊच पद जो पातो अथव हुननि सतयुग में, ज़रूरु हुननि कोई पुरुषार्थ कयो हूंदो। तव्हां हाणे नई दुनिया खे ॼाणंदा आहियो। तव्हांजे लाइ त जीअं कल्ह नई दुनिया सुखदार हूंदी आहे। मनुष्य खे पतो ई न आहे शांती कॾहिं हुई। चवंदा आहिनि विश्व में शांति थिए। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो विश्व में शांति हुई जो हाणे पोइ स्थापना करनि था। हाणे इहे सभिनि खे सम्झायूं कीअं विश्व में शांति हुई जो हाणे स्थापना थिए थी वापसि। इहे पॉइंट्स कढणे खपनि जंहिंजी ॾाढी चाहना आहे मनुष्य खे कि विश्व में शांति हुजे। इन जे लाइ ई रड़ियूं मारंदा रहंदा आहिनि। छो कि अशांती ॾाढी आहे न हिते, इन करे रड़ियूं मारंदा रहंदा आहिनि। शांती खपे, शांती खपे। इहे लक्ष्मी नारायण जो चित्र साम्हूं ॾियणो खपे। इन्हनि जो जॾहिं राज्य हुयो त विश्व में शांती हुई। उन्हनि खे ई हेवन डीटी वर्ल्ड चइबो आहे न। उन्हनि खे ई हेवन ऐं डीटी वर्ल्ड चइबो आहे। जॾहिं लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो उते विश्व में शांती हुई। अॼु खां 5000 वर्ष पहिरों जी त ॻाल्हि आहे, कोई न ॼाणंदा आहिनि। इहा मुख्य ॻाल्हि आहे। सभु आत्मायूं मिली करे चईंदियूं आहिनि कि विश्व में शांती कीअं थिए। सभी आत्मायूं पुकारदियूं आहिनि। तव्हां हिते विश्व में शांति स्थापना करण जो पुरुषार्थ था करो। जो विश्व में शांति चाहींदा आहिनि उन्हनि खे तव्हां ॿुधायो कि भारत में शांति हुई। जॾहिं भारत स्वर्ग हुयो त शांति हुई। हाणे नर्क आहे। नर्क अर्थात कलयुग। कलयुग में त अशांति आहे। छो कि धर्म एॾा आहिनि न। हर हिकु चईंदो मुंहिंजो धर्म वॾो। माया जो राज्य आहे। भक्ति जो पॉम्प आहे। दिन प्रतिदिन वृद्धि थींदी वेंदी आहे।
मनुष्य बि मेले मलाखाड़े आदि ते वेंदा आहिनि, सम्झंदा आहिनि ज़रूरु कुझु सच हूंदो। हाणे तव्हां सम्झंदा आहियो उन्हनि सां कोई पावन न ठही सघंदा आहिनि। पावन ठहिण जो रास्तो मनुष्य कोई ॿुधाए न सघे, है न। पावन ठहिण जो रास्तो मनुष्य कोई ॿुधाए न सघे। पतित पावन त हिकु बाप ई आहिनि। पतित पावन त हिकु बाप ई आहिनि। दुनिया हिकु ई आहे न। पतित पावन त हिकु बाप ई आहे न। दुनिया हिकु ई आहे। दुनिया हिकु ई आहे। सिर्फ़ु नई ऐं पुराणी चइबी आहे न। नई दुनिया में नयो भारत, नई दिल्ली चइबी आहे न। नई थियणी आहे जंहिंमें पोइ नयो राज्य हूंदो। हिते पुराणी दुनिया में पुराणो राज्य, पुराणी ऐं नई चइबो आहे न। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। भक्ति केतिरो वॾो प्रभाव, भक्ति जो केतिरो वॾो प्रभाव आहे। इनखे चइबो आहे अज्ञान। ज्ञान सागर हिकु बाप ई आहे। बाप तव्हांखे ईअं न चईंदा कि राम राम चओ या कुझु करो, न। ॿारनि खे सम्झाइबो आहे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थींदी आहे। ये एजुकेशन तव्हां पढ़ो था। इन जो नाम ई आहे रूहानी एजुकेशन। इन जो नाम ई आहे रूहानी एजुकेशन। स्पिरिचुअल नॉलेज आहे न। इन जो अर्थ बि कोई न ॼाणंदा आहिनि। इनखे चइबो आहे स्पिरिचुअल नॉलेज। ज्ञान सागर त हिकु बाप खे चइबो आहे न। उहो स्पिरिचुअल नॉलेजफुल फादर आहे। बाबा रोहन सां ई ॻाल्हाईंदा आहिनि। तव्हां ॿार सम्झंदा आहियो रूहानी बाप पढ़ाईंदा आहिनि। इहे स्पिरिचुअल नॉलेज आहे। रूहानी नॉलेज खे स्पिरिचुअल नॉलेज चइबो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो परम पिता परमात्मा बिंदी आहे। उहा असांखे पढ़ाईंदा आहिनि। असां आत्मायूं पढ़ूं थियूं। इहे भुलिजणो न खपे। असां आत्माउनि खे जो नॉलेज मिलंदी आहे पोइ असां ॿियनि आत्माउनि खे ॾींदा आहियूं। इहे यादि तॾहिं ठहिरे जॾहिं पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो, है न। असां आत्माउनि खे ई नॉलेज मिलंदी आहे पोइ असां ॿियनि आत्माउनि खे ॾींदा आहियूं। ये यादि तॾहिं ठहिरे जॾहिं पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप जी यादि में रहो। यादि में ॾाढा कचा आहिनि। जड़ देह अभिमान अची वेंदो आहे। देही अभिमानी ठहिण जी प्रैक्टिस करणी आहे। असां आत्मायूं इन्हनि जो सौदो ॾींदा आहियूं। असां आत्मायूं वापारु कंदा आहियूं। ईअं ई अभ्यास करो। मां आत्मा रोटी ठाहियां थी, मां आत्मा बाबा खे यादि कयां थी, मां आत्मा इहे कमु करां थी। त बाबा चवनि था ईअं सम्झो मां आत्मा वापारु करां थी। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करणु, बाप खे यादि करो। यादि करण सां ई फ़ाइदो आहे। आत्मा जो ज्ञान आहे। असां यात्रा ते आहियूं। कर्म त करिणो ई आहे न। ॿार आदिनि खे बि संभालणो आहे, धंधो धोरी बि करिणो आहे। धंधे आदि में यादि रहे असां आत्मा आहियूं। इहो ॾाढो मुश्किल आहे। पाप चईंदा आहिनि कोई बि उल्टो कमु कॾहिं न करिणो आहे। सभिनि खां वॾो पाप आहे विकार जो। उहो ई ॾाढो तंग करण वारो आहे। हाणे तव्हां ॿार पावन ठहिण जी प्रतिज्ञा कंदा आहियो। उनजो बि यादगार इहे राखी बंधन आहे। अॻियां त पाई पैसे जी राखी मिलंदी हुई। ब्राह्मण माण्हू अची वञी करे राखी ॿधंदा हुया। अॼुकल्ह त राखी बि केतिरी फैशनेबल ठाहींदा आहिनि। वास्तव में इहा हाणे जी ॻाल्हि आहे।
वास्तव में इहा हाणे जी ॻाल्हि आहे। तव्हां बाप सां प्रतिज्ञा कंदा आहियो असां कॾहिं विकार में न वेंदासीं, तव्हां खां ई विश्व जो मालिक ठहिण जो वरसो वठंदासीं। बाप चईंदा 63 जन्म त तव्हां विश्व वैतरणी नदी में गोता खाईंदा आया आहियो, हाणे तव्हांखे खीर सागर में वठी था हलूं। सागर कोई आहे न, भेट कबी आहे न कि 63 जन्म असां तव्हांखे बाबा चई 63 जन्म तव्हां हुते ग़लति विकारनि जी वश थी करे कर्म कयो, हाणे तव्हां मां खीर सागर में वठी थो हलां। सागर कोई आहे न, भेट कबी आहे न, तव्हांखे शिवालय में वठी थो हलां, तव्हांखे शिवालय में वठी थो हलां, उते त अथाह सुख आहे। हाणे इहा अंतिम जन्म आहे, हीअ आत्मायूं पवित्र ठहनि, हुते त अथाह सुख आहे। हाणे त इहा अंतिम जन्म आहे, हीअ आत्मायूं पवित्र ठहनि। छा बाप जे चइण न मञंदव? ईश्वर तव्हांजो बाप आहे, मिठा ॿार विकार में न वञो। जन जन्मांतर जा पाप सिर ते आहिनि, उहे मूंखे यादि करण सां ई भस्म थींदा। कल्प पहिरियों बि तव्हांखे शिक्षा ॾिनी, बाबा गैरंटी तॾहिं कंदा आहिनि जॾहिं तव्हां इहा गैरंटी कंदा आहियो कि बाबा असां तव्हांखे यादि कंदासीं, तॾहिं ई बाबा सभिनि जा पाप कटंदा। तॾहिं ई बाबा पाप कटंदा। एतिरो यादि कंदा रहो त शरीर जो भान न रहे। सन्यासियुनि में बि कोई तिखा ॾाढा पक्का ब्रह्म ज्ञानी हूंदा आहिनि, उहे बि ईअं वेठे वेठे शरीर छॾंदा आहिनि। हिते तव्हांखे त बाप सम्झाईंदा आहिनि ॿार पावन ठही करे वञो, उहो त चईंदा आहिनि पंहिंजी मत ते हलंदा आहिनि। ईअं न कि शरीर छॾे करे कोई मुक्ति जीवन मुक्ति में पहुची वेंदा आहिनि, ईंदा पोइ बि हिते ई आहिनि, परंतु उन्हनि जे फॉलोअर्स सम्झंदा आहिनि कि उहो निर्वाण वियो। बाप सम्झाईंदा आहिनि हिकु बि वापसि न वञी सघंदो आहे, क़ाइदो ई न आहे, झाड़ ज़रूरु वृद्धि खे पाईंदो। हाणे तव्हां संगम ते वेठा आहियो, ॿिया सभु मनुष्य कलयुग में आहिनि, तव्हां दैवी संप्रदाय ठहो था न, जो तव्हांजे धर्म जा हूंदा उहे ईंदा वेंदा। देवी देवताउनि जो ई ॾाढो वॾो सीजरो हूंदो आहे, हिते बदिली थी करे ॿिया धर्मनि में कन्वर्ट थी विया, पोइ वापसि निकिरी ईंदा जो असांजे धर्म जी आत्मायूं आहिनि, न त हुते जॻह केरु भरंदो। ज़रूरु उहो पंहिंजी जॻह भरण पोइ अची वेंदा न। इहे ॾाढी महीन ॻाल्हियूं आहिनि जो सुठा ॿार ईंदा, जो ॾाढा सुठा ॿार ईंदा जो ॿिए धर्मनि में कन्वर्ट थी विया आहिनि, पोइ पंहिंजी जॻह ते अची वेंदा। तव्हां वटि मुस्लिम आदि बि ईंदा आहिनि, ॾाढी ख़बरदारी रखणी आहे, झटि जांच कंदा हिते ॿिए धर्म वारा कीअं ईंदा आहिनि। इमरजेंसी में त ॾाढनि खे पकड़ंदा आहिनि, पोइ पैसा मिलण सां पोइ छॾे बि छॾंदा आहिनि, है न, जांच कंदा आहिनि कि किथे छा थिए थो, पोइ पैसनि जे कारण त सभु कुझु छॾे छॾंदा आहिनि। जो कल्प पहिरियों थियो उहो हाणे ॾिसो था, कल्प अॻियां बि ईअं थियो हुयो। तव्हां हाणे मनुष्य खां देवता उत्तम पुरुष ठहींदा आहियो, इहो सर्वोत्तम ब्राह्मणनि जो कुल आहे। हिन समय बाप ऐं ॿार रूहानी सेवा ते आहिनि, हिन समय बाप ऐं ॿार रूहानी सेवा ते आहिनि। कोई ग़रीब खे धनवान ठाहिणु इहा रूहानी सेवा आहे, मतिलबु कि अज्ञानी खे ज्ञानवान ठाहिणु इहा रूहानी सेवा आहे। बाबा चवनि था बाप कल्याण कंदा आहिनि त ॿारनि खे बि मदद करणी खपे।
त ॾाॾनि खे रास्तो ॿुधाईंदा आहिनि जो ऊच चढ़ंदा आहिनि, उहो ॾाढो ऊच चढ़ंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे पुरुषारत करिणो आहे, लेकिन चिंता न, छो जी तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी त बाबा जे मथां आहे न। पुरुषारत जोर सां कराइबो आहे, पोइ जो फल निकिरंदो सम्झिबो आहे कल्ब पहिरियों मिसियो। बाबा ॿारनि खे चईंदा आहिनि ॿार फ़िकर न करो, न बाबा ॿारनि खे चईंदा आहिनि ॿार हाणे फ़िकर न करो। सेवा सां महिनत करो, सेवा में महिनत करो। न ठाहींदव त छा कंदव? हिन कुल जो न हूंदो, न ठाहींदा त छा कंदा? हिन कुल जो न हूंदो त भल केतिरो बि मथो मारो, कोई कमु तव्हांजो मथो खाईंदो, कोई जास्ती, कोई घटि खाईंदो, कोई जास्ती। बाबा चईंदा आहिनि जॾहिं दुख ॾाढो थी वेंदो आहे त पोइ ईंदा, तव्हांजो व्यर्थ कुझु न वेंदो। तव्हांजो कमु आहे राइट ॿुधाइणु। शिव बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थींदा। ईअं ॾाढा चईंदा आहिनि भॻवानु ज़रूरु आहे। महाभारत लड़ाई जे समय भॻवानु हुयो, सिर्फ़ु कहिड़ो भॻवानु हुयो उन में मुंहिंजी वेंदा आहिनि, है न? सिर्फ़ु कहिड़ो भॻवानु हुयो हुन में मुंहिंजी वेंदा आहिनि। श्री कृष्ण त थी न सघे, श्री कृष्ण हुन फीचर्स सां सतयुग में ई ईंदा। हर जन्म में फीचर्स बदिलंदा वेंदा आहिनि। सृष्टि हाणे बदिले थी, पुराणे खे नयो हाणे भॻवानु कीअं ठाहींदा आहिनि उहा बि कोई न ॼाणंदा आहिनि, है न? पुराणे खे नयो हाणे भॻवानु कीअं था ठाहिनि उहो बि न ॼाणंदा आहिनि, उहो कोई न ॼाणंदो आहे। सृष्टि हाणे बदिले थी, पुराणे खे नयो हाणे भॻवानु कीअं था ठाहिनि उहो बि न ॼाणंदा आहिनि। सृष्टि हाणे बदिले थी, तव्हांजो आख़िर नाम निकिरंदो, स्थापना थिए थी न, पोइ इहे राज्य कंदा, विनाश बि थींदो। हिकु तरफ़ नई दुनिया, ॿी तरफ़ पुराणी दुनिया। इहो चित्र ॾाढो सुठो आहे। चईंदा बि आहिनि ब्रह्मा द्वारा स्थापना, शंकर द्वारा विनाश, परंतु सम्झंदा न आहिनि कि कीअं। मुख्य चित्र आहे ही त्रिमूर्ति जो, ऊच शिव बाबा। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा ब्रह्मा द्वारा असांखे यादि जी यात्रा सिखलाईंदा आहिनि। बाबा खे यादि करो। योग अक्षर डिफिकल्ट लॻंदो आहे न, यादि अक्षर सहज आहे। असांखे सिर्फ़ु बाबा खे यादि करिणो आहे। बाबा अक्षर ॾाढो लवली आहे, तव्हांखे ख़ुदि ई लज्जा ईंदी। असां आत्मायूं बाप खे यादि न करे सघंदा आहियूं। जंहिंसां विश्व जी बादशाही मिलंदी आहे, आप ही लज्जा ईंदी। बाबा बि चईंदा तव्हां त बेसम्झ आहियो, बाप खे यादि न करे सघंदा त वरसो कीअं पाईंदा, विक्रम विनाश कीअं थींदा। तव्हां ॿार आहियो, मां तव्हांजो परम पिता परमात्मा अविनाशी आहियां। तव्हां चाहींदा आहियो सभु पावन ठही सुखधाम में वञूं त श्रीमत ते सदा हलंदा। तव्हां चाहींदा आहियो अगरि कि असां पावन ठही सुखधाम में वञूं त सदा श्रीमत ते हलंदा रहो। मुझ बाप खे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदो। मुझ बाप खे यादि करो त तव्हांजा सभु विक्रम विनाश थी वेंदा। यादि न कंदा त विक्रम विनाश कीअं थींदा। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सारा हर प्रकार सां पुरुषारत करिणो आहे। फ़िक्र अर्थात चिंता न, छो जी असांजो रिस्पॉन्सिबल स्वयं बाबा आहे। असांजो कुझु बि व्यर्थ न वञी सघंदो।
असांजो कुछ भी व्यर्थ न वञी सघंदो। ॿियो आहे बाप समान ॾाढो ॾाढो स्वीट ठहिणो आहे, अनेकनि जो कल्याण करिणो आहे, हिन अंतिम जन्म में पवित्र ज़रूरु ठहिणो। बाप समान ॾाढो स्वीट ठहिणो असांखे, अनेकनि जो कल्याण करिणो। बाप समान स्वीट ठहो, अनेकनि जो कल्याण करो, हिन अंतिम जन्म में पवित्र ज़रूरु ठहिणो। धंधो आदि कंदे अभ्यास करिणो आहे कि मां आत्मा आहियां। वरदान आहे प्रवृत्ति जे विस्तार में रहंदे फ़रिश्तेपन जो साक्षात्कार कराइण वारा साक्षात्कार मूर्त। प्रवृत्ति जो विस्तार हूंदे वे भी विस्तार के समेटण और उपराम रहण जो अभ्यास करो। प्रवृत्ति में रहंदे प्रवृत्ति जो विस्तार हूंदे वे भी विस्तार के समेटे करे को उपराम थी वञे। हाणे हाणे स्थूल कार्य करो, हाणे हाणे अशरीरी थी वञो। ये अभ्यास फ़रिश्तेपन जो साक्षात्कार कराईंदो। ऊची स्थिति में रहण सां नंढी नंढी ॻाल्हियूं व्यक्त भाव जी अनुभव थींदियूं। ऊचो वञण सां नीचपन आपे ई छुटी वेंदो, महिनत सां बची वेंदो, समय भी बची वेंदो, सेवा भी फास्ट थी। बुद्धि एतिरी विशाल थी वेंदी जो हिकु समय कई कार्य करे सघंदा। हाणे हाणे असां स्थूल में रोटी था ठाहियूं, हाणे हाणे वरी अव्यक्त में, हाणे हाणे स्थूल में असां संबंध संपर्क में अचूं था, कंहिंसां ॻाल्हायूं था, कंहिं कुझु असांखे उल्टो सुल्टो चई बि छॾियो, कंहिं कुझु उल्टो सुल्टो माण्हू कंहिं व्यवहार करे बि छॾियो, मतिलबु उनजो प्रभाव बि असां ते न पए। मतिलबु सम्झो हाणे हाणे असांखे कोई चए तव्हांजो छा मतिलबु, वञो हितां, उन समय हुनजा उहो शब्द भई असां त हुननि जे भले जे लाइ हुनखे चऊं था न, त उहो तव्हांखे चए तव्हांजो छा मतिलबु, तव्हां वञो हितां। त हाणे हाणे असां उहा ॻाल्हि असांखे आई मन में, भई हीअं थींदो आहे की उन ईअं कीअं चई। हिकु थींदो आहे की अरे मां फालतू चई छॾियो, फालतू हुनजे माउ पीउ मूंखे कुझु चवनि न, सही ॻाल्हि आहे, तव्हांजो छा मतिलबु, असां कुझु बि करूं, है न। त ईअं बि थी सघंदो आहे न, मतिलबु हिकु थींदो आहे की अरे हुन मूंखे ईअं बुरो चई, हिकु थींदो आहे की असां ईअं ॾिजूं था, सही ॻाल्हि आहे, मुंहिंजो छा मतिलबु, मां त हुनजे कल्याण जे लाइ चवां थी। त मतिलबु कि हाणे हाणे असां कयो, हाणे हाणे वरी असां अव्यक्ततन में बाबा वटि ऐं पंहिंजो कार्य करूं, पंहिंजो मनन चिंतन करूं, बाबा सरोवर यान करूं, मतिलबु उहो फीलिंग बि असां ते, उहो वाइब्रेशन बि असां ते मथे पहुची न वञे, पहुचनि न, मतिलबु उहो हिकदमि हेठि थी वियो। जीअं न पहाड़ी ते तव्हां मथे बीठा आहियो त हेठि छा थो थिए, हुनजो वाइब्रेशन असांजे मथां न ईंदा न, ईअं ऊचो वञण सां नीचोपन आपे ई छुटिजी वेंदो, महिनत सां बची वेंदो, समय बि बचंदो, सेवा बि फास्ट थींदी, बुद्धि एतिरी विशाल थी वेंदी जो हिकु समय कई कार्य करे सघंदा। स्लोगन आहे ख़ुशी खे क़ाइमु रखण जे लाइ आत्मा रूपी दीपक में ज्ञान जो घृत विझंदा वञो। अव्यक्त इशारो ॿारनि जो बाप सां प्यार, इन करे सदा चईंदा आहिनि ॿार जो आहिनि जहिड़ा आहिनि, ॿारनि सां बाप जो प्यार आहे, इन करे बाबा चईंदा आहिनि कि ॿार जो आहिनि जहिड़ा आहिनि मुंहिंजा आहिनि। ईअं तव्हां बि सदा प्यार में लवली रहो, दिलि सां चओ बाबा जो आहे जहिड़ा आहिनि, जो आहियूं उहो सभु दिलि सां चओ बाबा जो आहियूं, बाबा जो आहिनि, उहो सभु तव्हां ई आहियो। कॾहिं असत्य जे राज्य जे प्रभाव में न अचो।
श्रेष्ठ भाग्य जी लकीर खींचण जी कलम बाबा ॿारनि जे हथ में ॾिनी अथई। तव्हां जेतिरो चाहियो ओतिरो भाग्य ठाहे सघंदा आहियो। श्रेष्ठ भाग्य जी लकीर खींचण जो कलम बाबा संजे हथ में ॾिनो अथई। तव्हां जेतिरो चाहियो ओतिरो भाग्य ठाहे सघंदा आहियो। त श्रेष्ठ भाग्य जी लकीर खींचण जी कलम बाबा असां ॿारनि जे हथ में ॾिनी अथई। त जेतिरी लकीर खींचणु चाहियो उहो खीचे सघो। कीअं कि जो आहियां सो बाबा जो ई आहियां, बाबा जो आहिनि उहे मुंहिंजा ई आहिनि बसि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।